हुकूमत ॿीहर पीटीआई खे ॻाल्हियुनि जी आछ करे छॾी। सिविल नाफरमानी जे तरार लटकाइण सां ॻाल्हियूं न थींदियूं आहिनि, असां ॻाल्हियूं चाहियूं था। नून लीग जे सेनेटर इरफान सिद्दीकी पीटीआई खे पैगाम ॾींदे चयो आहे त जेकॾहिं पीटीआई ॻाल्हियूं करणु चाहे त सो बिस्मिल्ला, असां तयारु आहियूं। किथे पुरमन एहतजाज में मरियो या मारियो जा नारा लॻंदा आहिनि। कराची में पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां बिलावल हाउस में पीपल्स पार्टी अॻवाननि जूं मुलाक़ातूं। बिलावल भुट्टो सां वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह जी मुलाक़ात। सूबाई वज़ीर शवाजी लेना मेमर, बैरिस्टर मुर्तज़ा वहाब, कासिम नवीद बि मुलाक़ात कई। मुलाक़ात में बिलावल भुट्टो खे सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में जारी तरक़ियाती मंसूबनि ते ब्रीफिंग। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां सिंध जे अॻूणे वॾे वज़ीर सैयद क़ाइम अली शाह जी मुलाक़ात दौरान सूबे जे सियासी सूरतहाल ते ॻाल्हियूं कयूं वयूं। मदरसनि जी रजिस्ट्रेशन वारो मसौदो हुकूमत तयारु कयो हो। मामले खे गैर ज़रूरी तौरु उलझायो वियो आहे। मसौदो पहिरीं ॿिन्ही ऐवाननि मां पास कयो वियो हो। आइनी तरमीम ते सही कई वई त पोइ बिल छो रोकियो वियो। JUI सरबराह मौलाना फज़लुर रहमान जी DI खान में प्रेस कॉन्फ्रेंस चयाईं, असां हुकूमत जो मसौदो क़बूल कयो। असांजी शिकायत रुगो मुल्क जे सदर ऐं ऐवान सदर सां आहे। असां सां कयल मुआहिदनि जे समूरनि शिकनि जी भञकड़ी कई वई आहे। सीमेंट, ऑटो सेक्टर, फर्टिलाइज़र ऐं पेट्रोलियम शयुनि जी विकिरो में निमाया वाधि थी। ही नतीजा आलमी सतह ते सीड़पकारीअ लाइ हिकु हाकारी पैगाम आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो बयान चवे थो, सर्विसेज सेक्टर जी ग्रोथ 7% खां वधी 30% थी, जेका निमाया कामयाबी आहे। पाकिस्तान सीड़पकारी लाइ हिकु उमेद ऐं क़ाबिल एतमाद मंज़िल आहे। गुज़िरियल कुझु महीननि दौरान परॾेही सीड़पकारनि जे एतमाद में इज़ाफ़ो थियो। IMF NFC अवार्ड में तब्दीली जूं शर्तूं नाहिन रखियूं। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जूं कराची में मीडिया सां ॻाल्हियूं चयाईं, इस्लामी मालियाती निज़ाम ते मुंतक़िली जे सफ़र में सभिनी खे गॾिजी हलणो आहे। NFC अवार्ड में तब्दीली लाइ सूबनि सां मुशावरत ज़रूरी आहे। जेकॾहिं हिकु सूबे आबादी या फार्मूला जा अंग ऐं ॻणप तब्दील थी वञनि त नओं मुआहिदो करणो पवंदो। तोशाखाना 2 केस में PTI बानी ऐं बुशरा बीबी ते फर्द जुर्म लागू। अडियाला जेल में केस जी ॿुधणी दौरान PTI बानी ऐं संदसि घरवारी बुशरा बीबी खे पेश कयो वियो। PTI बानी ऐं बुशरा बीबी ॾोह मञण खां इनकार करे छॾियो। स्पेशल अदालत जे जज शाहरुख अरशमंद केस जी ॿुधणी 18 दिसंबर ताईं मुलतवी करे छॾी। केस जी शुरूआती जांच नेब कई हुई। नेब तरमीमनि जी रोशनीअ में केस FIA खे मुंतक़िल कयो हो। सदर आसिफ अली ज़रदारी सां चीन जे कारोबारी वफ़द जी मुलाक़ात। वॾो वज़ीर मुराद अली शाह, सूबाई वज़ीर ऐं चीन जे कौंसल जनरल बि शरीक। सदर आसिफ अली ज़रदारी मुख़्तलिफ़ शोबनि में चीनी सीड़पकारी वधाइण ते ज़ोर भरियो। संदसि चवणु आहे त पाकिस्तान ऐं चीन जे विच में इक़्तिसादी ताउन वधाइण जी ज़रूरत आहे। ॿिन्ही मुल्कनि विच में राब्ता वधाइणा पवंदा। सिंध में चीनी ॿोलीअ जा कोर्सेस मुतारिफ़ कराया विया आहिनि। चीनी वफ़द जो पाकिस्तान में मेडिकल सिटी क़ाइमु करण लाइ सीड़पकारी में दिलचस्पी जो इज़हार। वफ़द ज़राअत, लाइव स्टॉक, तवानाई ऐं ट्रांसपोर्ट शोबनि में पिणु सीड़पकारीअ में दिलचस्पी ज़ाहिर कई। सिंध जे वॾे वज़ीर जो वर्ल्ड बैंक जे आला सतही वफ़द सां जारी रिथाउनि जो जाइज़ो वठण लाइ इजलास। मुराद अली शाह जो चवणु आहे त वर्ल्ड बैंक जे 3 अरब 12 करोड़ डॉलरनि जूं 13 फाल रिथाऊं जारी आहिनि। वर्ल्ड बैंक अञा ताईं 1 अरब 40 करोड़ डॉलर जारी कया। सिंध सरकार प्रोजेक्ट तहत 2.3 मिलियन डॉलर्स मुख़्तस कया। वर्ल्ड बैंक जी कंट्री डायरेक्टर तरफ़ां सिंध सरकार खे फंड्स फराहम करण जी ख़ातिरी। पाकिस्तान में सीड़पकारी जा केतिरा मौक़िया मौजूद आहिनि। पाकिस्तान सीड़पकारी जे हवाले सां बहितरीन मुल्क आहे। कराची में मेडिकल सिटी क़ाइमु कई वेंदी। सिंध जे सीनियर वज़ीर शहजल इनाम मेमर जो सीड़पकारी कॉन्फ्रेंस खे ख़िताब।
सदर आसिफ अली ज़रदारी जे कोशिशुनि सां मुल्क में सीपेक आयो। कराची में ट्रांसपोर्ट जे निज़ाम खे वधीक बहितर बणायो वेंदो। चार लाॻापियल प्रैक्टिस एंड प्रोसीजर ऑर्डिनेंस सुनेतात काउंसिल जे एमएनए आदिल बाज़ई बाबत इलेक्शन कमीशन जो फैसलो कलदम करार। आदिल बाज़ई केस में हकीकतूं जांचण लाइ इलेक्शन कमीशन कहिड़ी इंक्वायरी कई। सुप्रीम कोर्ट जी जस्टिस आयशा मलिक जो पुछाणो, वॾे साहिब जो ख़त अची वियो आहे त माण्हू खे डी सीट करे छॾियो, उहो नथो थी सघे। जस्टिस अकील अब्बासी जा रिमार्क्स। हिक तक जे अवाम खे डिफेंचराइज़ करण जो बि पैमाने ते सख़्त हुजणु घुर्जे। जस्टिस मंसूर अली शाह जा रिमार्क्स। इलेक्शन कमीशन आदिल बाज़ई खे नवाज़ शरीफ जी दरख़्वास्त ते डी सीट कयो हो। टेसो खां वधीक पाकिस्तानी शाम मां महफ़ूज़ तरीक़े सां ॾे पहुता। पढ़ी तर्जमान मुमताज़ ज़रा बलोच चयो आहे त पाकिस्तानी सिफ़ारतखानो शाम में पाकिस्तानी जी मदद करे रहियो आहे। शाम में अमन ऐं सिक्योरिटी इंतहाई ज़रूरी आहे। आलमी बिरादरी गज़ा में इंसानी हक़नि जी भञगड़ियुनि जो नोटिस वठे। गज़ा में फ़लस्तीनियुनि जो क़त्लेआम फौरी तौर बंदि थियणु घुर्जे। पाकिस्तान ऐं ताजिकिस्तान विच में 7 इजलास इस्लामाबाद में थियो। ॿिन्ही मुल्कनि वापार ऐं सीड़पकारीअ खे वधाइण ते इतफ़ाक़ कयो। मलेशिया इलाइक़े गुलशन हदीद में छुरियूं हणी क़त्ल कयल नौजवान ज़ाहिद अली मीरानी जे वारसनि सां ताज़ियत जो सिलसिलो जारी। जेस्कम चेयरमैन सिनान कुरैशी जे वारसनि सां उज़र ख़्वाही। संदसि चवणु आहे त क़ातिल टीजे ताईं गिरफ़्तार न थिया त ॿीहर धरणो हणंदासीं। बांधी में क़त्ल थियल रज़ा मोहम्मद जमाली जे वारसनि पारां मेहरान हाईवे ते लाश रखी धरणो। क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ सख़्त नारेबाज़ी। धरणे सबब मेहरान हाईवे मुकमल तौर बंद। रेड बॉल कोच टीम नेल्सल जो पाकिस्तान टीम सां सफ़र ख़त्म। पीसीबी टेस्ट टीम जे कोच टिम नेल्सल जे मुआहदे में वधीक वाध न कई वई। टिम नेल्सन जो चवणु आहे त हू वाद जे हवाले सां इंतज़ार करे रहियो हो, पर पीसीबी ॿुधायो त अव्हां जूं ख़िदमतूं घुर्बल न आहिनि। टिम नेल्सन जो मुदो न वधाइण ते हेड कोच कावड़जी पियो। जेसन क्लेस्पी पारां ॾखण अफ्रीका वञण खां इनकार, उहिदे तां इस्तीफ़ा ॾियण जो फ़ैसिलो। ऐं आबादी वधायो। जापान जी हुकूमत टोक्यो जे मुलाज़िमनि खे हफ़्ते में 3 ॾींहं मोकलूं ॾेई छॾियूं। शहरी हुकूमत मुल्क में पैदाइश जे घटि शरह जे मसइले खे मुंहुं ॾियण लाइ नओं तरीक़ो इख़्तियार कंदे मुलाज़िमनि खे हफ़्ते में रुॻो 4 ॾींहं कमु करण जी इजाज़त ॾिनी वई।